हिंगोर जा मां खे ख़बर ॾींदा हलूं। मीर ख़ान मंगने जो जे रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जा भरिसां यूसी बाला सेठार जा तालका सोबोदेरो अंदर काफ़ी वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ ॻोठनि में चौपाए माल में मुख़्तलिफ़ मौसमी वबाई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। केतिरा ई नंढा वॾा जानवर मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि मौत जे ॿिवाटे ते, केतिरा ई ढोर वक़्तसिर वैक्सीन न थियण सबबि केतिरा ई ढोर मरी विया, जंहिंमें मालवंद माण्हुनि खे लखें रुपयनि जो माली नुक़सानु थी रहियो आहे। मालवंद माण्हुनि पारां लखें रुपयनि जो माली नुक़सानु रसण सबबि खेनि खे मथे ते हथ अची विया। मज़कूरा यूसी सां लाॻापियल मुतासिरीन मालवंदे ॻोठाणनि पारां कमरदीन मंगने जो, ज़वार महमद शिटल मंगने जो, अफ़ज़ल ख़ान मंगने जो, मेवल मंगने जो, अब्दुल सत्तार मंगने जो ऐं ॿियनि सिंध प्रेस क्लब हिंगोर जा जे मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त चौपाए माल जी निगहदाश्त मुतालिक़ क़ाइमु इलाज वास्ते एनिमल हस्बेंड्री जो मुक़ररु डॉक्टर क़ाबिल सोलंकी, जेको काफ़ी अरसे खां कन लाटार कंदे असांजे ॻोठनि में अची करे असांजनि क़ीमती पालतू जानवरनि खे वैक्सीन करण खां लवाए रहियो आहे। हू सिर्फ़ु पंहिंजी सरकारी ड्यूटी करण बदिरां रिश्वत एवज़ प्राइवेट तरह सां मनपसंद ऐं बाअसर माण्हुनि जे इलाइक़नि अंदरि ॻोठनि ॾांहुं वञी करे वैक्सीनियूं करे रहियो आहे। बाक़ी ग़रीब मिसकिन मालवंद माण्हू अहिड़े क़िस्म जी बचा वारी वैक्सीन खां आजा आहिनि। त कमरदीन मंगने जो अॼु एहतजाज करे रहियो आहे ऐं कॉन्फ्रेंस करे अचो त हिन खां पुछूं हिन जो छा मुतालबो आहे। जी कमरदीन, अदा जीअं यूसी बाला सेठार जानवरनि जो डॉक्टर क़ाबिल सोलंकी आहे, असांखे त नज़र ई नथो अचे जेको जानवर लखनि किरोड़नि जा जानवर आहिनि हेॾे सर्दीअ में ऐं सीअ में लेस ज़ुकाम थी पिया। जेको सार संभाल यूसीअ जो डॉक्टर आहे, हेतिरी पघार आहे, उहे प्राइवेट डॉक्टरनि खे दवाऊं खपाए ॾिए थो। असांखे हिकु टीको बि न हणी ॾिनो अथई। लखनि किरोड़नि जा जानवर आहिनि, असां तालीम बि कोन था कयूं, माल ते गुज़ारो आहे, ही अचे कोन थो टीका। हाणे असां काॾे वञूं, कहिड़ो